नाज़रीन, जैकबाद में शहर के बुनियादी मसइलनि के हल के लिए JUI पारां DC ऑफिस आॾो धरणो हयो वियो। जमियत उलमा इस्लाम के एहतजाज बाबत रिपोर्ट कर रहियो आहे हुज़ूर बख्श मुगेरी। नाज़रीन, JUI जो अॻवान डॉक्टर AG अंसारी जे अॻवानी में DC ऑफिस जे गेट साम्हूं धरणो हणी वेठा आहिनि। इन्हनि जो धरणो जो मक़सदु इहो आहे त शहर में मिठो पाणी बि न आहे, बिजली जो लोड शेडिंग आहे, गैस जो लोड शेडिंग आहे ऐं ॿिया बि बुनियादी मसइला आहिनि। उन बारे में डॉक्टर AG धरणो हणी वेठो आहे। अचो साणसि डॉक्टर AG सां ॻाल्हि ॿोल कयूं, वधीक उन जो छा चवणु। ज़ुल्म न आहे। 2 अरब जी मेगा स्कीम मिठे पाणी जी तयारु थी शहरनि खे मिठो ऐं साफ़ पाणी नथो मिले। उहो पाणी मिले थो जेको गंदगी सां भरियल आहे, बदबू सां भरियल आहे, जेको वुज़ू करण जे लाइक़ु न आहे। ढोर उन खे पी नथा सघनि। उहो ॾियनि था कॾहिं उहो 15 ॾींहंनि में, हफ़्ते में अधु कलाक। इहा ज़्यादती आहे वॾी। टफ टाइल जो कमु हले थो जैकबाद में, 2 नंबर कमु हले थो। नालियुनि जो कमु हले थो, उन खे चेकअप न आहे। सुई गैस मंज़ूर थी आहे पूरे जैकबाद लाइ, ख़बर ई कोन्हे। पंहिंजी मर्ज़ी सां थोरो पेट भरनि था। तंहिं करे असां चिता कयूं था, ॾियूं था त जेकॾहिं असांजा शहर जा मसइला न हल कया विया त इनशाअल्लाह असां बाक़ाइदे जाई तरीक़ हलाईंदासीं। जीअं त ज़िले आमिला में हिकिड़ो फ़ैसिलो थी चुको हुयो ऐं असां इंतिज़ामिया खे ॿुधाए चुका हुआसीं, लेकिन इंतिज़ामिया सां बार बार राब्ते करण जे बावजूद भी मुलाक़ात न करणु मां सम्झां थो DC साहब जो नाअहली आहे। ऐं तव्हां ॾिसो त शहर में सॼो शहर गंद खां भरियल आहे। ठीकु आहे, बारिश थींदो आहे त बारिश जो पाणी निकाल थींदो आहे, लेकिन नाला बिल्कुलु सफ़ा तबाह लॻा पिया आहिनि, रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। न बिजली आहे, न गैस आहे, न पाणी आहे। असां DC साहब खे चिता ॾियूं था ऐं मुतालबो कयूं था त फ़ौरन जमियत उलमा इस्लाम सां ॻाल्हियूं करे, जेकॾहिं ॻाल्हियूं न कंदो त इंशाअल्लाह ताला असां तहरीक बाक़ाइदे शुरू करे चुका आहियूं। 3 ॾींहं थी विया आहिनि इन्हनि सां जमियत उलमा इस्लाम जा अॻवान मुलाक़ात जे करे, मुलाक़ात ज़ातियाती तौर ते त नथा चवनि, शहर जा मसइलनि जे करे चवनि था। इन सां बाबति तूं असां सां मिल, असां सां मिल त असां तोखे ॿुधायूं था त के छा मसइला आहिनि ऐं कहिड़ा मसइला आहिनि, कीअं इन आवाम जा परेशानी बुनियादी मसइला आहिनि, हल करणु तुंहिंजी ज़िम्मेदारी आहे। तूं हाणे न टेम ॾिए थो, न तूं मुलाक़ात करे थो, पोइ तूं वॾेरो थी आयो आहे न, पोइ DC थोरी थी आयो आहे। जेके हलनि था, जेके हाणे बारिशनि में सॼो पोल खुलिजी वियो आहे, जेके बि हालत थी आहे, ऐं जेके इन ठेका जेके ॾियनि था उहे पंहिंजा मनमाना आहिनि इन्हनि जा, पंहिंजे उन्हनि खे ॾियनि था ठीकु आहे। नालियूं जेके ठाहिनि था उहे घिटियुनि खां बि हेठि ठाहिनि था, 8 फुट जी नाली ठाहिनि था। जमियत उलमा इस्लाम ज़िले जैकबाद तरफ़ां जेको हीअ धरणो आहे, इहो मजलिस आमिला तां फ़ैसिलो थियो त ज़िले जैकबाद में जेके मसइला आहिनि, ख़ुसूसन पाणी आहे, गैस जी लोड शेडिंग आहे, माण्हू परेशान आहिनि मीटर वठण जे लाइ। ऐं गैस जा मीटर जेको मीटर ॾियण लाइ तयारु कोन आहिनि। माण्हुनि खे पैसा देवा असांखे मीटर ॾियो, असां गैस हलायूं, शहर जी सहूलियत वठूं, ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन आहिनि। एतिरो ज़ुल्म आहे, गैस हलण जे लाइ हले बि नथो, बिजली हलण लाइ तयारु कोन्हे। शहर जी जेका हालत आहे, हिन वक़्तु तव्हां ॾिसो भले केतिरा अरबनि जी स्कीम आहे, का शइ जैकबाद में का सहूलियत कोन्हे। ज़िलो जैकबाद आहे, आख़िर माण्हुनि खे सहूलियत ॾियण जे लाइ तव्हां आया आहियो, तव्हां ऑफिसर हो, ऐं DC जी हालत जेको मिलण जे लाइ तयारु कोन्हे। असां इहो मुतालबो था कयूं त DC साहिब खां जेके बि शहरी मसइला आहिनि, पाणी आहे, बिजली आहे, गैस आहे, इहे मसइला हल करे, न त इन खां वधीक असां जमियत उलमा इस्लाम रोडनि ते निकिरी करे पूरे सिंध जे अंदरि तहरीक हलाईंदासीं DC जे ख़िलाफ़। जी नाज़रीन, तव्हां JUI जा अॻवान जेके DC ऑफिस जे साम्हूं जेको धरणो हणी वेठा आहिनि, उन्हनि जा वीचार ॿुधा। हुननि जो इहो ई चवणु आहे, जैकबाद ज़िले में न गैस आहे, न मिठो पाणी आहे, न बिजली आहे, न ई ॿुलत आहे। हिननि मुतालबो कयो आहे चीफ सेक्रेटरी खां, वज़ीर आला सिंध खां, जेको डिप्टी कमिश्नर जैकबाद जेको आयो आहे उहो असां सां मिलण लाइ तयारु ई न आहे, ॻाल्हि को ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो आहे ख़ुदारा हिन DC खे हटाए ऐं नओं DC रखो, जेको अवामी जेके ख़िदमात आहिनि उहे जारी रखे। कैमरामैन शकील बलोच सां गॾु हज़ूर बख्श मुगेरी, धरती TV न्यूज़ जैकबाद।